नाज़रीन, अहमदाबाद में नरेंद्र मोदी स्टेडियम ते हमलनि जी धमकी ॾींदड़ शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। दुनिया जे सभ खां वॾे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम ते हमले जी धमकी ॾींदड़ शख़्स खे भारतीय पुलिस गिरफ़्तार करे वरितो। भारतीय मीडिया मूजिबि अहमदाबाद जे क्राइम ब्रांच नरेंद्र मोदी स्टेडियम ते हमले जी धमकी ॾींदड़ मुबैना शख़्स खे हिरासत में वरितो आहे। गिरफ़्तार थियल शख़्स ते इल्ज़ाम आहे त हिन स्टेडियम खे धमकियूं ॾियण वारी ईमेल मोकिली हुई। क्राइम ब्रांच ऑफिसर जो चवणु आहे त शख़्स खे गुजरात जे राजकोट मां गिरफ़्तार कयो वियो आहे। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु भारतीय मीडिया दावा कई हुई त भारत जी मेज़बानी अहमदाबाद में ICC वन डे वर्ल्ड कप 2023 जी मैचुनि दौरान दहशतगर्दीअ जो ख़तरो आहे। मीडिया रिपोर्टनि मूजिबि बम्बई पुलिस खे अहमदाबाद क्रिकेट स्टेडियम ऐं भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे बम धमाके जी धमकी वारी ईमेल मिली हुई। यादि रहे त पाकिस्तान ऐं भारत विच में वर्ल्ड कप जो 13हों एडिशन बि 14 अक्टूबर ते अहमदाबाद जे साॻिए ग्राउंड ते खेॾियो पियो वञे।